लाहौर की अदालत शुगर स्कैंडल केस में जहांगीर तरीन ऐं संदसि पुट अली तरीन की ज़मानत में 11 जून ताईं वाध करे छॾी आहे। लाहौर की अदालत में जहांगीर तरीन ख़िलाफ़ केस की ॿुधणी थी। जांच मुकम्मल न करण ते अदालत FIA ऑफिसर के छंड पटी। अदालत पुछाणो कयो त जांच मुकम्मल छो न थी आहे, जांच ऑफिसर के छो तब्दील कयो वियो। जंहिं ते FIA अदालत खे आगाही ॾिनी त सॼे पंजाब में ऑफिसरनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं थियूं आहिनि। अदालत जहांगीर तरीन ऐं संदसि पुट जी ज़मानत में 11 जून ताईं वाध कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे जहांगीर तरीन चयो त असां सां सियासत न कई वञे, इंसाफ़ ॾिनो वञे। इमरान ख़ान इंसाफ़ जो वाइदो कयो हो, एतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि, हाणे इंसाफ़ मिलणु घुरिजे। हुन चयो त बैरिस्टर अली ज़फ़र खे जांच लाइ मुक़ररु कयो वियो हो। उन घणी महिनत करे जांच मुकमल कई। उमीद हुई त रिपोर्ट मंज़र आम ते ईंदी। अॼु मई जो आख़िरी ॾींहुं आहे, पर जांच रिपोर्ट मंज़र आम ते नाहे आई। हुन चयो त अफ़वाह आहिनि त अली ज़फ़र रब्बानी रिपोर्ट ॾेई छॾी आहे ऐं इहे बि अफ़वाह आहिनि त उहा रिपोर्ट मुंहिंजे लाइ मुस्बत आहे। असांखे कुझु अहिड़नि ॻाल्हियुनि जी ख़बर आहे जिन जी मीडिया खे ख़बर नाहे। जहांगीर तरीन हिकु सवाल जे जवाब में चयो त नज़ीर चौहान मथां केस दाख़िल थियण खां पोइ ॻाल्हि बिगड़ी आहे।